नाज़रीन, हींअर असीं मौला अली अलैहिस्सलाम जे क़दम गाह ते मौजूदु आहियूं। हिते उहो पथर रखियलु आहे जिते मौला अली अलैहिस्सलाम निमाज़ पढ़ी हुई। उते जेके पेरनि जा निशान बि आहिनि, गोॾनि जा निशान बि आहिनि ऐं हथनि जे चंबे जो बाक़ाइदे निशान आहे। अचो त ज़ियारत कयो। नाज़रीन, इन ज़ियारत में मूंसां मुंहिंजो बाबो साईं सैयद अब्दुल सुभान शाह ऐं मुंहिंजो वॾो पुटु सैयद अमीर अली शाह कठे हुयो ऐं